जामशोरी जी लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में कश्मीर एक जे इज़हार लाइ रैली कढी वई। रिपोर्ट करे रहा है अली मुराद चांडियो। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो में कश्मीर एक जे इज़हार लाइ रैली कढी वई। लम्स यूनिवर्सिटी के डायरेक्टर ऑफ स्टूडेंट्स अफेयर्स तरफां निकतल रैली की अगवाणी वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर इकरामुद्दीन हुजण, रजिस्ट्रार हाजी मोहम्मद शेख, डायरेक्टर स्टूडेंट्स अफेयर डॉक्टर सजन खान हालिपुट ऐं कई। रैली में यूनिवर्सिटी के उस्तादन, ऑफिसरन, मुलाजमन, शागिर्दन शागिर्दियाणिन वॾे अंग में शिरकत कई। ये हमने अपने कश्मीरी भाइयों के साथ यकजहती में निकाली है। जो भी तहरीक है उनकी हिमायत करते हैं और इंडिया ने जितना उनके ऊपर जुल्म कर रहा है उसकी हम मजबत कर रहे हैं। तो हम अपने कश्मीरी भाइयों के साथ हैं, हर हाल में उनके साथ खड़े हैं। हमारी इखलाकी और जिस लिहाज से भी हम उनको मदद चाहिए कि हम सारे उनके साथ हैं। रैली जो मकसद इहो त कश्मीर सां इज़हार यकजहती ऐं भारत के जो मैसेज कन्वे करण त कश्मीर पाकिस्तान जो अंटर हिस्सो आहे ऐं हिस्सो ई रहंदो। कश्मीर जे मथां जेका जारियत कई पई वञे उनखे ख़तमु कयो वञे। वॉक्स जो मकसद इहो ई हो त पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइजे ऐं कश्मीर में जिते गैर इंसानी सलूक कयो पियो वञे उतां जे माण्हुनि सां, उतां जी जेका रियासत जेका आहे उहा उन्हनि सां गैर इंसानी सलूक पई थी करे, उन जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो वञे। ऐं जेको कश्मीर जॾहिं पाकिस्तान ठहियो हो त पाकिस्तान जो हिसो हो ऐं इहो हिसो असांखे हाणे वापसि मिलणु खपे। जो मकसद ही इहो आहे त असां सॼी दुनिया खे ॿुधायूं त असां कश्मीर सां गॾु आहियूं। कश्मीर असांजो अटूट अंग आहे ऐं उन्हनि सां गॾु जेको ज़ुल्म ऐं जेका बर्बरियत थिए पई उहा उनखे असां शदीद उनजी मुखालिफ़त कयूं था ऐं असांजा ॿारड़ा, असांजी फैकल्टी, असीं सभु उन्हनि सां गॾु आहियूं ऐं उनजे ॾुख में शरीक आहियूं। उनजा भाइर आहिनि ऐं हुननि जे तकलीफ़ुनि, उन्हनि जे जेके बि मसइला आहिनि उन्हनि में असां उन्हनि सां गॾु आहियूं। ऐं असां जेको आहियो असां दिलि सां चाहियूं था त कश्मीर आज़ादु थिए ऐं हीअ जेके बि उन्हनि ते मसइले मसाइल जेके बि भारत जी तरफ़ां आहिनि उहे ख़तमु थियनि जेतिरो जल्द थी सघे। ऐं हुकूमत सां बि असांजी इहा ई अपील आहे त जेतिरो जल्दी थी सघे इन मसइले खे हल कयो वञे ताकी जेके बि असांजा कश्मीरी भाइर भेणूं जेके बि तकलीफ़ुनि में आहिनि उहे जेके आहिनि आज़ादु थियनि। कश्मीर एक जे इज़हार लाइ कढियल रैली में शिरकत कंदड़नि आलमी बिरादरी खां मुतालबो कयो त भारत पारां कश्मीरियुनि ते थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वरितो वञे। कैमरामैन हयात मीरान सां गॾु अली मुराद चांडियो, आवाज़ TV जामशोरो।